दरगाह हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई जे कायम मकाम सज्जादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी बोजदार हाउस कड़ी चाकर पहुंची पीपल्स पार्टी अगवान चीफ सरदार केसर खान बोजदार सां संदस वालिद मरहूम साबिक MPA सरदार रहीम बख्श खान बोजदार जे लाडाणे ते ताज़ियत कई ऐं उन जी मग़फ़िरत लाइ दुआ कई। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी रजिब अली बोजदार, अली जान बोजदार ऐं ॿिया बि गॾु मौजूद हुआ। सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी जो चवणु हो त मरहूम सरदार रहीम बख्श खान बोजदार हिकु बहितरीन तबियत जो मालिक ऐं शाह लतीफ़ जो अक़ीदतमंद हो। दहली वफ़ात ते ॾुख पहुतो आहे ऐं संदसि फर्ज़ंद सरदार केसर खान बोजदार मां बि मरहूम सरदार रहीम बख्श खान बोजदार जूं ख़ूबियूं नज़र अचनि थियूं। असां हमेशह बोजदार सरदारनि लाइ दुआगो रहिया आहियूं। मरहूम सरदार रहीम बख्श खान बोजदार सां असांजा तमामु सुठा तालुकात रहिया आहिनि। इन जे विछोड़े सां बोजदार बिरादरी में जेको ख़ाल पैदा थियो आहे, मौजूदा चीफ सरदार केसर खान बोजदार मां उमेद आहे त इहो ख़ाल पूरो करण जी कोशिश कंदो। उन मौक़े ते चीफ सरदार केसर खान बोजदार जो चवणु हो त पंहिंजे वालिद साहिब जे नक्शे कदम ते हलंदे इन जे दोस्तनि ऐं बिरादरी सां साथ निभाइण जी हर मुमकिन कोशिश कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची